बदतमीज़ सभिनी पुलिस वारनि खे हिकु जहिड़ो सम्झो आहे। हरू भरू था पाण खे परेशान कयो ऐं न सम्झो। अलाए केतिरा माण्हू मोकिले चुको आहियां ॿाहिरि मां लांचुनि में। हिन यार खे ख़बर कोन्हे का पुछा कयोसि। हा अलाए केतिरा माण्हू मोकिलिया आहिनि, अलाए केतिरा वठी आया 1700 माण्हू वठी आयो हूंदुसि। को नई ॻाल्हि थोरी आहे। भला को मसलो त न थींदो न। मां पंहिंजो अल्लाह ताला खपाए अची पैसा खणी। बाबा तूं घबराए न कंहिं ॻाल्हि को, तूं रुगो पैसा कढो। घणा था अथई? साईं मुंहिंजा ॿिया पैसा त मिलनि 50,000। हा अंदरि रे बाबा को मसलो ई न आहे यार। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, अॻु में बि न ॿुधायो त छा त हुन जबार खे जो मोकिलियोसीं, सॼी ख़बर अथसि, सॼी ख़बर जबार खे रुस्तम खे मोकिलियोसीं। केॾा पैसा मोकिलनि था हाणे लांच में। को कॾहिं कॾहिं को इतफाक़ कोन्हे, भाॻो ॾींहुं हूंदो आहे त को मसलो थींदो आहे। हिन करे साईं मुंहिंजूं सॼियूं उमेदूं नी बची आहिनि। बाबा तूं गणियल आहिनि न? घटि तमामु वरी बि चेक, पर साईं मुंहिंजी पार ते बि चेक। न बेफ़िक्र थियंदो, बेफ़िक्र थियां। न पूरो आहे न? हा 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 साईं तव्हां भले खणी। मां ॿ दफ़ा गणिया आहिनि। बाबा हे त रुगो खबर पई आहे त हिते तव्हां अंदर ॿाहिरि हेॾे होॾे माण्हुनि खे मोकिलियो था, माना बैरूनी मुल्क हेॾे होॾे जीअं दुबई कतर ऐं अलाए काॾे काॾे। तव्हां बि वेंदव छा साईं? न अलाह उहो ॾींहुं ॾेखारींदो वेंदासीं, पर माना इलीगल था मोकिलियो। मथे ताईं ख़बर पई आहे बाबा, मथे ताईं। असां त हेठि वेठा आहियूं, मथे ताईं ख़बर पई आहे। छा था कयो हिते वेठा? माण्हुनि खे तव्हां नौकरियुनि खे साईं का ॻाल्हि ई कोन्हे। वेहो पाणी कीअं न साईं, वेहो कीअं? अरे छोकिरा अड़े साहब बाबा चांहि वांहि खणी आ। हाली पी चांहि के तव्हां माना ॿियनि खे नौकरी जा बहाना ॾेई पैसा था उगाड़ियो। अकेला माना उहो माना पैसा था उगाड़ियो। अरे साईं साहब खे बि को परेशान न थियो। साहब आहे न? साहब रस्ते में आहे। साहब रस्ते में आहे त यार तूं बादशाह माण्हू आहे। साहब खे चएसि बाबा ॻाल्हि ॿुध। साहब खे त रोकियूं था। मां जो तव्हां ॾे आयुमि हेॾो सारो माना ईअं पंधु करे न पोइ त खणी चांहि बि पीऊं था रस्ते में। ॿ ॼणा ॿिया बि सिपाही ॿाहिरि बीहारिया। मां चयो अंदरि वठी ईंदुमि त चवंदा पुलिस जो छापो आहे। न उन्हनि खे चओ तकलीफ़ ई न कनि बाबा। हे ठीकु आहे बसि साहब खे रोकियूं था रस्ते में। सही आहे सही आहे। अच्छा ॿुध, इहो ड्राइवर बि हूंदो न? उहो बि आहे, उहो बि बिल्कुलु आहे। बाबा एॾो नथा कमायूं। न कमाई एॾी न आहे बाबा। मां इन करे असांजो बि ख़्यालु कर बाबा। न उहो त ख़ैर आहे। मां इन करे मुड़ियो त माना तव्हांखे चवां त को मसलो ई कोन्हे। रोज़गार जो मसलो आहे। माण्हुनि खे रोज़ी रोटी था ॾियारायो, बड़ो मसलो आहे। हा न? हा मोकिलियो हिननि यारनि जी पार त अथई। पार त पार। ठीकु आहे। महिरबानी। वरी मथे महीने ॾिसूं। मुंहिंजा साईं अलाए केतिरा मोकिलिया आहिनि। साईं जे केरा पुछो साईं खां। हा हा अलाए केतिरा माण्हू वठी आयो। 1700 माण्हू वठी आयो हूंदुसि। तूं को पहिरियों थोरी आहे। अलाए केतिरा हुते सेटल थी विया आहिनि, सेट थी विया आहिनि, हेॾे पैसा था मोकिलनि। पर साईं ॿ वारो माण्हू आया पंहिंजो अल्लाह ताला खपायो आहे। साईं मुंहिंजी पार ते बि यार एॾो यकीन करण तूं सफ़ा वहमी माण्हू बि न वठी अचु जेको ॿिए जो बि सफ़ा न वहमी न आहे। वहमी न आहे। पैसा वांदा थी न। हा साईं पैसा तूं वांदा आहिनि। ॾे पैसा ॾे बसि। तूं हरू भरू रुगो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, का बि शइ कयो न ईअं या कयो या न कयो। न हे करे थो। साईं हिकिड़ो ई पुटु आहे। मुंहिंजियूं में वॾियूं उमेदूं आहिनि साईं। मां उहो थो चवां। उहो त तुंहिंजो पुटु पैसा त पूरा आहिनि। घणा आहिनि साईं? अॻु मुंहिंजा ॾिनल आहिनि 50,000 एजिया खणी आयो। पूरा आहिनि। मांखे यार परेशानी न थी। हरू भरू खामखा परेशान थींदो आहे साईं। पर कॾहिं मोकिलींदव? असांखे ख़बर पई आहे त तव्हां हिते माण्हुनि खे धोखो ॾेई रोज़गार जो बहानो ऐं उनजी लालच ॾेई बैरूनी मुल्क मोकिलण जो झांसो ॾेई उन्हनि खां पैसा था कढो। मूंखे मथां खां इहा चयो वियो आहे त वञी हुते जांच कर ऐं साहब बि रस्ते में आहे। साईं अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे का। साहब रस्ते में आहे, को मसलो ई कोन्हे को साईं। साहब खे खणी तव्हांजो का सो मिड़ई हिकिड़ो मिंट साईं माफ़ कजो। चयो साहब न मां तव्हांजे नाले सम्झो त तव्हांखे परेशान साईं। बदतमीज़ सभिनी पुलिस वारनि खे हिकु जहिड़ो सम्झो आहे। अगर इन टेबल ते तूं 1 लख रुपयो भी रखंदे तॾहिं बि ही इलीगल कम मां तोखे न करण ॾींदुसि ऐं मथे ताईं रिपोर्ट हाणे मां ई पुॼाईंदुसि। छा थो सम्झे तूं? तूं दुनिया वारनि जे इन्हनि ॿारनि सां बचड़ी वारनि सां ईअं खेॾी उन्हनि जूं ज़मीनूं अलॻि अलॻि खपराए ऐं उन्हनि खां इलीगल पैसा वठी वरी तूं पाण ॿाहिरि भॼी वेंदे? न, तो जहिड़ा माण्हू ॿाहिरि न अंदरि भला आहिनि।